सवाल इहो ना है कि उम्र केतिरी आहे, सवाल इहो आहे कि जिंदगी असां कहिड़े ढंग सां जी सघिया आहियूं। हाणे ध्यानु ॾियो, असांजे भिलाई नगर में अॼु श्री कृष्ण धाम जी स्थापना थी कुछ साल पहिरियों। उते असांजा भाउ दरबार साहब जा प्रेमी सेवादारी हिकिड़ा जाॻिया। उनजे मन में आई हिकु ई सत्संग ॿुधी करे कि जेकर भिलाईअ में बि इहो अमृत हले, कथा हले, ठीकु आहे, त उन्हनि मिली करे कुझु साथियुनि खे गॾु वठी करे ईअं हिकिड़ो स्थान ठाहियो जाते रोज़ नित्यनेम हले, श्री कृष्ण चालीसा हले, हरिनाम हले, युगल सरकार जी आरती हलंदी आहे। ऐं हर महीने पहिरें सूमर ते साईं कृष्णदास वञी करे उते कीर्तन कंदा आहिनि। भिलाई छत्तीसगढ़ में, असांजे बिलासपुर खां 170 किलोमीटर अॻिते, रायपुर खां 70 किलोमीटर अॻिते। ध्यानु ॾिजो त जंहिं असांजे भाउ उहा स्थापना कई, संगत खे जोड़ियो, काफ़ी सालनि खां उते भक्ति हले थी। ऐं असांजो कीर्तन उते थींदो आहे हर सोमवार महीने जो पहिरियों सूमर। ऐं कल्ह कहिड़ो ॾींहुं हुयो, जोर सां चओ, मंगलवार। त अहिड़ो संयोग थियो कि सूमर जो संयोग न थियो, कल्ह मंगल ॾींहुं उते कीर्तन रखियो वियो। छो जो रायपुर में बि कीर्तन हुयो मंझंदि जो, त भाई सूमर न करे उते मंगल कयूं, मंगलवार कीर्तन कंदासीं। 6 खां 8 उते कीर्तन थियो, 6 खां 8 उते कीर्तन थियो। उते साईं कृष्णदास विया, त जंहिं उते दरबार साहिब जी स्थापना कई आहे उनजो नालो सन्नी थदानी, असांजा सन्नी भैया थदानी सरनेम उन्हनि जी। उन्हनि स्थापना कराई, संगत सां मिली करे कयूं। ऐं कल्ह कृष्णदास जन उते विया, असांजा गुरुदेव उते कीर्तन कयूं, सत्संग कयूं। उहे उन्हनि सां मिलिया बि। शरीर में कुझु पीड़ा हुई, तकलीफ़ हुई, त हेठि कमरे में वेठा, तकलीफ़ वधी डॉक्टर ॾे वठी आ, उते उल्टी आई, कुझु रिवर्स थी उल्टी, त उते पतो पियो उहे चोलो छॾिया, गुज़ारिया कल्ह। अॼु उन्हनि जो संस्कार थियो। उमिरि मुश्किल सां 35-38 साल, नंढी उमिरि आहे ॾाढी। लेकिन तव्हां ॿुधायो, असांखे इहो त नज़र आयो, भारी पीड़ा थी, केॾी नंढी उमिरि में कोई गुज़ारियो। सच पुछो त असांखे बि दुख थो थिए, तकलीफ़ थी थिए, ठीकु आहे। लेकिन हिकिड़ी भगवत कृपा जी जेकी हिकिड़ी असांखे दृष्टि हुजे, उन ते मां वीचार कयो त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नज़र आई कि सूमर जो कीर्तन हिन बारी मंगल ते छो थियो। कंहिं सेवक जे लाइ अंतिम ॾींहुं गुरुदेव जो दर्शन ईअं मायने रखंदो आहे जीअं भक्त जे लाइ भॻवान जो दर्शन हूंदो आहे। कल्ह ई उन पंहिंजे गुरुनि जो बि दर्शन कयो, उनजी वाणी बि ॿुधी, सत्संग बि ॿुधो, और गुरु उन जे नगर में आया, उन्हनि जो दर्शन करे उहे शांत थिया। त असांखे हिकु ॻाल्हि ई नज़र आई कि हे ॾिसो भाई, नंढी उमिरि में गुज़ारियो, पर उमिरि केतिरी आहे ॻाल्हि उहा न आहे। एॾी नंढी उमिरि में उहो हिकिड़ो वैकुंठ द्वार भिलाई नगर जे लाइ खोलियो कि उहो अॼु न आहे, तॾहिं बि उते कीर्तन भक्ति हलंदी रहंदी। भॻवान जे प्रेम जो माण्हू रस वठंदा। उमिरि नंढी आहे पर कमु त वॾो थी वियो। उमिरि नंढी आहे पर उहो सत्कर्म त करियो। उमिरि नंढी आहे, अंतिम ॾींहुं गुरु आया पाण। उमिरि नंढी आहे, दर्शन मिलियो, कीर्तन मिलियो। भॻवान जी कृपा जी पहचान करणी पवंदी आहे, नज़र न ईंदी आहे, ईअं ॻोल्हणी पवंदी आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। करोड़े करोड़े मनुष्य त नज़र ईंदा आहिनि, पर उन में कहिड़ो संत हृदय आहे, इहो ॻोल्हणो पवंदो आहे, दुर्लभ आहे। त तव्हांखे बि वेनती, असांजी छत्तीसगढ़ जी संगत खे बि वेनती आहे त 108 बार उन्हनि जे लाइ मन में ई तव्हां जेॾी महिल बि समय मिले, हिते वेठे वेठे बि भई सीता राम 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 8 बार थिया, इहे 15 बार कंदव तव्हां, 108 जी माला पार थी वेंदी आहे न। सीता राम 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 राम, सभई चओ सीता राम 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 राम, 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 सीता राम 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 राम,
सीताराम राम 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 सीताराम राम श्री राम 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 बोलो सियावर रामचंद्र की जय। हाणे ॿुधायो घणी देर लगी? 1 मिनट लगो है ना, 2 मिनट भी न लगाऊंगा, 1 मिनट लगो। लेकिन हाणे तव्हां कहिड़ो सत्कर्म कयो आहे तव्हांखे ख़बर है? हिन जगह ते वेही करे कोई 1 बार चए श्री राम श्री राधे, तो वो 100 बार न, 1000 बार न, लख बार न, करोड़े बार वो नाम फल ॼण लॻंदो आहे। तव्हां त 108 बार भगवान जो नालो खयो आहे। ऐं ध्यान ॾियो, कंहिंजे लाइ खयो अथव? पंहिंजे लाइ न खयो अथव, कंहिंजे परोपकार जे लाइ, कंहिं जीवात्मा जे लाइ, कंहिंजे मोक्ष जे लाइ खयो अथव। इहा भक्ति आहे। ऐं तव्हां जेको 108 बार ॿिए कंहिंजे लाइ नालो खयो आहे, इहो तव्हांजी हिकिड़ी नई भक्ति तयारु थी वई कि इन्हनि उहो कर्म कयो आहे जंहिंमें पंहिंजो कोई स्वार्थ न आहे। ॿिए जे लाइ हिकिड़ी माला कई अथऊं राम नाम जी, इहा माला थी वई न 108 खां वधीक। चओ हरे राम। रामायण जा वचन आहिनि कि परहित बस जिनके मन माही। चओ वरी तो चओ मां, परहित बस जिनके मन माही तिन को जग दुर्लभ कछु नाही। जंहिंजे मन में ॿिए जी भलाई आहे, परहित बस जिनके मन माही। जंहिंजे मन में ॿिए जी भलाई आहे उन लाइ काई बि ॻाल्हि कठिन कोन्हे। उनखे सभु कुझु भॻवान ॾींदा आहिनि, उनखे सभु कुझु भॻवान ॾींदा आहिनि जेको ॿिए जे भले लाइ सोचींदो आहे। चओ हरे राम। शाम को जिसने पुकारा उसका बेड़ा पार है, काल उसका क्या करेगा श्री कृष्ण जिसका यार है। बन के दीपक दूसरों को रोशनी देना यहाँ, बन के दीपक दूसरों को रोशनी देना यहाँ। ऐसे भक्तों से सदा करता मोहन प्यार है। शाम को जिसने पुकारा उसका बेड़ा पार है। भाई ये जीवन एतिरे लाइ त मिलियो आहे कि भक्ति करे वठो। स्वामी राम सुखदास महाराज चवनि था कहिड़े धुन में वेठा आहियो भाई? सांस टुटण जी देर आहे, नवा कांधी जन्म वठण वारा न आहिनि। अंतिम संस्कार जे लाइ वण पैदा करना न पवंदा, वण न लॻाइणा पवंदा। कपिड़ो बि दुकान ते अची चुको आहे, घी पियो आहे, लकड़ियूं पयूं, तीली लॻाइण जी देर आहे, हिकिड़ी सांस निकिरण जी देर आहे, बसि दम टुटण जी देर आहे। कहिड़ी धुन में वेठा आहियो? ठीकु आहे, तव्हां पंहिंजो व्यवहार कयो, कर्मयोग कयो, पर लक्ष्य त भॻवान जी भक्ति हुजे। तव्हां धंधो कयो न, पंहिंजो सभु संभालियो, लेकिन अगरि लक्ष्य भॻवान जी भक्ति हूंदी त उहो धंधो बि भक्ति बणिजी वेंदो। ऐं लक्ष्य न हूंदो न भॻवान जी भक्ति, त पोइ मंदिर में बि दुकानदारी थी वेंदी। यादि रखिजो।